अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सागर आया फरहा औरंगज़ेब ऐं माया ग़ज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बरसात मुतासरन जा हाल हीरा सूर वीरा। सिंध में गुज़िरियल ॾींहं खां शुरू थियल तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी। लखे मुतासरन जा अहंज वधी विया। कराची, हैदराबाद, बदीन, ठट्टो, सिजावल, दादू, मीरपुर ख़ास, टंडो अलायार, नवाबशाह, याम, शोरो, मटियारी, हाला, सेवड़, न्यू सईदाबाद, भिटिशा, खंडू, उडेरोलाल, नवाबशाह, घोटकी, सखर, काजी अमन, गुपचाणी, दौलतपुर, खैरपुर, पीर जो ॻोठ, गंबत, चौटियारियूं, सिहाड़ी, ठिकराटो, सांझड़, खिपरो, कंबर शहदाद कोट, भान सईदाबाद, बोझदार वडा, झुडो, गौसपुर, कंदकोट, कशमोर, खानपुर, कुनरी, लालूरंग, मनहड़ो, मशाइक, मेहड़, फरीदाबाद, मीरवाह, गोरचाणी, नौशेरो फिरोज, मोरो, नवदेरो, नसीराबाद, सकरन, सुल्तानकोट, टंडबागू, टंडजाम, ठुल, भिरिया रोड, सगियूं, खानपुर, दोदापुर, बुलड़ी, शाह करीम, नवदेरो, सन, राधड़, मुबारकपुर, गड़ी खैरो, बाकराणी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। मौसमियात खाते तरफ़ां सिंध में 26 अगस्त ताईं बरसात जारी रहण जी अॻकथी। तूफ़ानी बरसातुनि सबबि सिंध में अॼु ऐं सुभाणे तालीमी इदारनि जी मोकल। सिंध में तूफ़ानी बरसात ऐं ॿोॾि हज़ारें घर उजाड़े छॾिया। शहर ऐं ॻोठ ॿुॾी विया। लखे माण्हू पाणी में फाथल। घर किरण, बरसाती पाणी में ॿोॾाइण ऐं करंट जे वाक़िअनि में अॼु वधीक 11 ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। क़ब्रिस्ताननि में बि पाणी बीठल। लाश दफ़नाइण ॾुखियो थी वियो। आम ज़िंदगी मफ़लूज बणियल। फौतियुनि जा वारिस कफ़न दफ़न लाइ परेशान। खाद खुराक जे सामान ऐं दवाउनि जी बि खोट। दुकानदार खाधे पीते जो सामान महांगे अघ ते विकिरो करण लॻा। वाहुर न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में मुतासिर सरापा एहतिजाज। तूफ़ानी बरसातुन हैदराबाद, लाड़काणे, सखर, खैरपुर, नौशेरो फिरोज, बदीन, सिजावल, मीरपुर ख़ास, ठट्टे, टंडो अलायार, सागड़, मटियारी, घोटकी, कंबर शहदाद कोट, कशमोर, कंदकोट समेत नंढनि वॾनि शहरनि खे ॿोड़े छॾियो। टंडो अलायार जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे घरनि अंदरि पाणी दाख़िल थी वियो। बहिराड़ी में कचा घर किरण सबबि रहवासी रोडनि ते ख़ैमा खोड़े वेठल। बदीन शहर समेत बहिराड़ी वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। केतिरा ई कचा तोड़े पक्का घर रही पिया। मज़दूर तबिको बेरोज़गार थी वियो। मुतासिरनि खे राशन ऐं इमदाद न मिलण सबबि बुख ऐं बदहाली वधी वई। कंधकोट वेझो ॻोठ प्यारो सब्ज़ोई में घर जी छित किरण सबबि 5 ॿार मलबे हेठां दॿिजी विया। 3 ॿारनि जा लाश कढिया विया। फौतियुनि में वहीद, रहमत ऐं नुसरत शामिल। 2 ॿारनि समेत ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिक ॿार जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाए पई वञे। घर में कोहराम मची वियो। मीरपुर ख़ासि वेझो ॻोठ बचल शाह में घर जी छित किरण सबबि ॿारड़ो फौत थी वियो। संदसि पीउ समेत कुझु माण्हू ज़ख़्मी। सकरन वेझो कचे जे ॻोठ माड़ी जलपाणी में बरसात सबबि घर जी छित किरण सबबि 5 घर भाती ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। मदेजी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि बरसात जूं तबाहकारियूं जारी। घर किरण सबबि औरत फौत, 2 ॿारड़नि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। मिर्ज़ापुर जे जोगीपाड़े में घर जी छित किरण सबबि औरत तबीला फौत थी वई। नौजवान मुख़्तियार, 2 ॿारड़ा बिलावल ऐं बेबी मीराणी ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। जोही वेझो वलियो फ़क़ीर क़ब्रिस्तान भरिसां गंदे पाणी जे खॾ में ॿुॾी वियल शख़्स जोही वासी अलाह ॾितो सिंधु जो 22 कलाकनि खां पोइ लाश हथ अची वियो। रोहिड़ी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। शहर तोड़े ॻोठनि में घर किरण जा वाक़िआ मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी। रोहिड़ी भरिसां अछियूं कुबियूं में बरसात दौरान ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो। ज़ख़्मी अली बख्श शेख ज़ख़्मनि जा सूर न सहंदे स्कूल जी कैंप में दम ॾिनो। बरसात मुतासिर फौती जे कफ़न लाइ परेशान। इंतिज़ामिया कफ़न वठी ॾियण खां इनकार करे छॾियो।
सेवण वेझो बरसात सबब घर जी छित किरण सबब नीगिरी फौत थी वई। बाज़ार में घर जी छित किरण सबब मूमल भुॻियो दॿिजी फौत। 500 खां वधीक कच्चा तोड़े पक्का घर रही पिया। सेवण शहर में ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार। शाही बाज़ार, मकराणी पाड़ो, विका पाड़ो, गुल मोहम्मद शाह कॉलोनी, कच्ची आबादी, स्टेशन पाड़े में पानी बीठल, इंतजामिया गायब, रहवासी परेशानी में मुब्तला। बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ मुतासिरनि जो इंडस हाईवे ते धरणो।